कराची सिंध एक्शन कमेटी के तरफा बोड मुतासरीन की बहाली ऐं ज़िले मलीर समेत पूरी कराची में तरसियल बोड मुतासरीन की गवर्नमेंट सिंध तरफा का भी मदद न थियण खिलाफ़ DC मलीर के ऑफिस आॾो धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि के सरबराहन शिरकत कई, जंहिंमें SUP सरबराह एजाज सामटियो, STP सरबराह खैर मोहम्मद मक्सी, अवामी तहरीक सरबराह मनान शेख, मुनीर मक्सी, अब्दुल रज़ाक शर, डॉक्टर अली नवाज़ गबोल, सत्तार डारी, सईद अहमद मलण, अमीर जान चांडियो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत के पूरी दुनिया खां मिलियल इमदाद सामान वो भोतारनि ऐं वॾेरनि जी ओताकुनि में पियो आहे। अरबें खरबें रुपयनि जी इमदाद मिली आहे। असांजी सिंध सरकार के पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन वक़्त ताईं कंहिं बि ग़रीब मिसकीन बेयारो मददगार जी का भी मदद नाहे कई वई। असां सिंध सरकार का मुतालबो था कयूं त शहरनि ॻोठनि ऐं ज़मीनुनि मां पाणी कढायो वञे, पाणी जा कुदरती लंघ बहाल कया वञनि, बरसाति मुतासिर माण्हुनि खे पक्का घर ठहिराए खेनि, थियल नुक़सान जो मुआवज़ो ॾिनो वञे, नए कर्ज़ समेत समूरा टैक्स माफ़ कया वञनि, हारियुनि खे बिना व्याज जे कर्ज़ ऐं भाण ॿिज ॾिनो वञे, मुतासिरीन खे कराची में आबाद करे रोज़गार ॾिनो वञे। उन्हनि जो वधीक चवणु हुयो त जिन सिंधी माण्हुनि सिंध सरकार खे वोट ॾेई हिननि ऐवाननि ताईं पहुचायो आहे, अॼु उन्हनि जे मथां फ़र्ज़ु थो पचे त पंहिंजे मारूअड़नि मिसकीन ग़रीब सिंधी माण्हुनि जी मदद कनि। सिंधी माण्हू मुहबत जो पालणहार आहे ऐं उहो उन्हनि खे बख़्शे छॾींदो। हिन ॾुखे वक़्त में सिंधी माण्हुनि मुसीबत में आहिनि, उन्हनि जी मुसीबत में कमु अचनि ऐं उन्हनि खे कराची में आबाद करे उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि।